वारे साईं जे मीलाद पाक जी सोहनी महफिल में हाज़री जो मौक़ो मिलायो। ये जिंदगी जा कीमती लम्हा है, कीमती घड़ियों हैं जेकी मीलाद जे महफिल में गुज़री। इन महफिल में कलाक बकलाक जितरो तव्हां वेठो तव्हां जे जिंदगी जे गुनाहन जो ही घड़ियों कफारो बणजी। जिए जिस्म खणी आया हो तिए दिल दिमाग और रूह हाजिर कयो तो मदीने वाले मीर जो शान बुधाए। जिस्म हुजे दिल हाजिर न हुजे तो बुधण जो मजो नहीं दो न वरी बुधाइण वारे खे। तव्हां पंहिंजो दिलियूं हाजिर कयो तो मदीने वाले साईं जी सिफ़त ऐं सना बुधायां त यहाँ ठरे। अल्लाह जे पाक कलाम मझा जेकी आयतूं सगोरियूं तव्हां जे साम्हूं मूं तिलावत कयूं, इन्हनि आयतुनि में मदीने वारे मीर जे आमद पाक जो हुजूर जी इज्जत अजमत शान रिफत बुलंदी मोजज़न मुस्तफा करीम जे सिफ़तुनि जो ज़िक्र अल्लाह पाण कुरान रब खालिका नबी उनजी मखलूका, अल्लाह मालिका नबी ममलूका, अल्लाह खल्कण वारो नबी खल्कला पर छा शान मुस्तफा करीम जो जंदी इज्जत ई वाखान अल्लाह पाण थो बयान। मुर्गी मुर्गी जो सुभान अल्लाह मुंह गुंजाए न वे सोने नबी जी सिफत थे तो मोमिन जी दिल ठरंदी आ ऐं जंहिंजी दिल ठरंदी आ उनजी वाग मदीने वरंदी आ। रब फरमाया अय्युहन नबी ए ग़ैब जे ख़बरन ॿुधाइण वारा सुभान अल्लाह जैसा प्यार हूंदो आ के नालो वठी न सघबो आहे। मदीने वारे मीर सां अल्लाह जो प्यार कुरान खोले ॾिसो न हर नबी के नालो वठी सघे या इब्राहिम या मूसा या ईसा या इब्राहिम या ज़करिया इन्ना नुबश्शिरुका बिग़ुलामिन इस्मुहु यहया या यहया खुज़िल किताब बिक़ुव्वा हर नबी के नालो वठी सघे पर मदीने वाले मीर के लक़ब न सघे। मिसाल तुंजी पंहिंजे अब्बे सां मोहब्बत आ पीउ सां प्यार आ पीउ के नालो वठी सघींदे पीउ के नालो वठी न सघबो बाबा साईं अब्बा साईं भला जैसा मोहब्बत हुंदी आ न उन्हें के भी नालो वठी न सघबो आ। चलो ओ मुंहिंजा यार ओ मुंहिंजा दिलदार ओ मुंहिंजा पिरी ओ मुंहिंजा महबूब ओ मुंहिंजा माशूक ओ मुंहिंजा ढोलड़ आओ बोले इन मामले में तो हम खामदी में होशियार है। पंहिंजे यार खे लक़ब न सा सघबो आ नालो वठी न सघबो आ। हर नबी के नालो वठी सही मदीने वाले मीर के सही यासीन ओ सुहन नंदन वाला ताहा ओ चौधरी जा चंद्र या अय्युहल मुज़म्मिल ओ चादर लपेटण वाला या अय्युहर रसूल ए मुझे पैगाम पहुंचाने वाला या अय्युहन नबी ए ग़ैब जे ख़बर ॿुधाइण मुल्लो तो मगज़ खाई विया त नबी के ग़ैब जो इल्म कोन हुयो नबी के भित जे पोयों जी ख़बर कोन हुई पुट नबी सॾ पोयूं ने क्या जेके ग़ैब जी ख़बर नबी न
नबी के गैब जी खबर ना है तो दुनिया में जो के गैब जी खबर हो रब तो फरमाया या अय्युहन नबी ए गैब जी खबर नु बुधाइण वारा इन्ना अरसलनाका बेशक तोखे मोकलण वारा असां ओ महबूब तोखे असां मोकलियो हुजूर असां वट आया ना इंसान ने आया ना धरती ते आया पर अल्लाह फरमाए तो हबीब तू पाण न वियो ही तोखे मूं रब मोकलियो इन्ना अरसलनाक बेशक असां तोखे मोकलण वारा आहियूं भला छो मोकली अचण वारो जो मोकल को आ त के मकसद सां मोकल को आ रब जो फरमाए त हबीब तोखे हिन जे लाइ मोकलियो अथन तमे इन्ना अरसलनाक शाहिदा तोखे मोकलियो अथम गवाही ॾींदड़ बणाए शाहिदी ॾींदड़ बणाए मुशाहिदो कंदड़ बणाए तुझे उम्मत जी शाहिदी तू ॾींदे को चङो कम करे शाहिदी तू ॾींदे को बुरो कम करे शाहिदी तू ॾींदे पंहिंजे उम्मत जे अमलनि जी उन्हनि जे नेकियुनि ऐं बदियुनि जी उन्हनि जे ख़ैर ऐं शर जी उन्हनि जे ज़िंदगी गुज़ारण हर लम्हे लम्हे जी शाहिदी तोखां वठंदुसि इन्ना अरसलनाक शाहिदा हबीब असां तोखे मुशाहिदो कंदड़ शाहिदी ॾींदड़ बणाए मोकलियो हिकिड़ो मक़सद आहे शाहिदी ॾियण ॿियो व मुबशरा ऐं महबूब तोखे मोकलियो अथऊं ख़ुशख़बरियूं ॾींदड़ वाधायूं ॾींदड़ दिल चाह ॾींदड़ सुठी ख़बर पहुचाईंदड़ फरमा बरदारनि खे ख़ुशख़बरियूं ॾींदड़ व नज़ीरा ऐं टी तुंहिंजी सिफ़त इहा आहे जो तोखे ड्रेजारींदड़ बणाए मोकलियो अथऊं जेके नाफ़रमान आहिनि हुकुम भञण वारा आहिनि क़ुरान जी बेफ़रमानी कनि तुंहिंजे दीन जी तुंहिंजे सुन्नत तुंहिंजे शरीयत जी बेफ़रमानी कनि उन्हनि खे ड्रेजारींदड़ बणाए मोकलियो अथऊं उन्हनि खे मुंहिंजे कहर खां ड्रेजार उन्हनि खे मुंहिंजे डमर खां ड्रेजार उन्हनि खे जहन्नम जी बाहि खां ड्रेजार उन्हनि खे अल्लाह जे अज़ाब खां ड्रेजार पर जेकी फरमा बरदार आहिनि उन्हनि खे ख़ुशख़बरी ॾे त अल्लाह वॾो करीम अल्लाह वॾो बाछ वारो रब तव्हां फरमा बरदारनि जे लाइ जन्नत जूं नेमतूं ठाहे छॾियूं आहिनि बेहश्त जा इनाम जोड़े छॾिया आहिनि फरमा बरदारनि खे ॾे ख़ुशख़बरी नाफ़रमाननि खे ड्रेजार तोखे मोकिलियो इन मक़सद जे लाइ सुजाॻायो भले कुझु सुभाणे अल्लाह चओ था कुझु वरी चुप करो अॼु चुप न को ना कंदुसि न को तोखे चुप थियणो सम्झ में अचे त चओ सुभाणे अल्लाह हबीब ओ ग़ैब जे ख़बरूं ॿुधाइण वारा तोखे मूं मोकिलियो आहे छो हिन जे लाइ त पहिरियों तूं शाहिदी ॾींदे ॿियो तूं ख़ुशख़बरियूं ॾींदड़ टियों ड्रेजारींदड़ इहे टई मदीने वारे जूं खूबियूं आहिनि ऐं चौथी खूबी वदाइयन इलल्लाहि बिइज़्निही अल्लाह जे हुकुम सां अल्लाह ॾे दावत ॾियण वारो सॾण वारो बणाए महबूबा मूं जन्नत ठाही आहे बेहश्त में हूरूं कुसूरूं बाग बंगला माड़ियूं नेमतूं खाधा पीता हर नेमत ठाही अथनि हाणे वञ ॾहर की वारनि खे ॾे दावत अॼु पुरणे तव्हांखे दावत ॾिनी त मुंहिंजो मुर्शिद थो अचे पुरणे सॾु ॾिनो त अचो मीलाद जी महफ़िल थी थिए दावत ते आयो त मुस्तफा जो शान ॿुधो जेको घर वेठो हुजे उहो शान ॿुधे जेको आयो उनखे अजर मिलंदो सवाब मिलंदो नेकी मिलंदी अचण जो जेके विखूं खणी आहिनि ॾह नेकियूं हिकिड़ी हिकिड़ी विखियूं
वरी मोट दे त 10 जे हल क्यों हिकड़ी हरू भरू जोर तो कहे सुभान अल्लाह चो खबर देंदी ने सुभान अल्लाह में मिलंदी छा हिकड़ो भेरो सुभान अल्लाह चो जन्नत जो वण तुंजे ला रब जन्नत में एडो वडो वण जो 3 डी फलो घोड़ो टोड़े तो न जी छाव न खुटे हेको पिंडाल ठायो तो जिरेब डेढ़ जिरेब में एकड़ में हुजे पर घोड़े के टोड़ायो सुभान अल्लाह मिंट में वडो मिंट का वड में मैदान पूरो घोड़े जो डुकण भला स्कूटर जी रफ्तार सा 60 ते डुके सुभान अल्लाह 40 ते डुके तो केडो फासलो तय कंदो 3 ॾींहं भलो घोड़ो टोड़े उन्हें वण जी छाव न खुटंदी जे वण जन्नत में रब तुंजे ला पोखे तो जने हिकड़ो भेरो चवी सुभान अल्लाह गुरडे जी दावत ते आई त जन्नत जा बाग ठया फरिश्ते जा वण तुंजे ला पोखे दावत कबूल कई आई त दीन जे अची ना जगे घर सुता पिया उनके जन्नत जा बाग मिलंदा उनके अचण जो विखण जो सवाब मिलंदो न मिलंदो दावत कबूल कंदो त दावत खाइंदो मिलाद बतु कयो थी आए या खुशखबरी थी भज जो न जल्दी करे नगर जो मिलाद जो बतु गाए अब दावत कबूल कंदो त बतु खाइंदो न अजर मिलंदो हिते जो बचर हिते जो बतु अगते जी जन्नत रब फरमाया त हबीब वदायन इल्लाह बिइذنही मुझे हुक्म सा मुझे फरमान सा मुझे चवण सा तोखे मोकलियो मुआ त वञी पंहिंजे उम्मत खे दावत दे केड़ी अल्लाह फरमायो तो मुझे तरफा कासिदाई मुझी वनी दावत दी पंहिंजे उम्मत खे पंहिंजे गुलामन खे मुझी दावत दे केड़ी चईन त तव्हां जे ला जन्नत मुठाए चवी सुभान अल्लाह समझो समझो वा जन्नत ठाहिया जे जन्नत में वमा तश्तहील अनफुस जिए तुझी दिल में ख्याल इंदो उहा शे मिलंदी मिसाल हिया मेवो बीठो हुंदो न वण में चंदो यो खावा त वञण जी पटण जी जरूरत न पवंदी उहा तार हली अचे अॻियो हिकड़ा हिते कारा हिकड़ा गोरा हिकड़ा कोछा हिकड़ा सोना पर उते हड़ई सोना 18 साल उम्र हे ॾाढी हिते रखणी तो उते ॾाढी कोन हुई मुछन जी सावल जुर्तुन मुर्तुन कहला अखन में सुरमो पातल हुंदो 18 सालन जो गफूर जवान हुंदो एडो हसीन हुंदो जो उन्हें जे हुस्न जेड़ो दुनिया में हुस्न हुंदो एडो हर जन्नती के रब हुस्न सुभान अल्लाह इते हिकड़ी नदी मिले दिल पर सही दुआ घुरजे साल नदी मिले सही को वरी मिली या तो वरी ठहे से नदी सही हाने खंड पड़ी ने साल नदी उते से हिकड़े मोमिन के 70 हूर मिलंदी 70 हूर मिलंदी पर एडियो सोहणियूं कुरान में रब फरमा वड्डियूं अखन वारियूं हसीन जमील हुंदियूं जे बात मजाही पिक कडी वात जी फीणी कडी समुद्र में विजे त कारा समुद्र माखी का वधीक मिठो ये 70 वेस ढकींदी न त उन जे हदन जी जेका मिखवान उन जे नूर जा तचला बाहर पिया नजर एॾी सुहिणी नूरूं वे कुआरियूं बनाह में रब प्यारे चली सुभान अल्लाह न वरी तप न बीमारी न कुराड़प सुभान अल्लाह इते 60 सालन का वो उम्र थींदी 60 खणंदो हथ में लट उम्र थींदी 70 त पवंदी अकुल में 71 उम्र थींदी 80
थींदी खसी वरी उम्र थींदी 90 त जणो कांग पियो लवे उम्र थींदी 100 न को सजण के आसरो न को दुश्मन के ये वेठो जे 100 साल वारो सजण के आसरो ना तो वेठो आपको संभाल रहंदो वरी दुश्मन के भाव नथी थी वेठो को मदा बदल रहे चोर के खुटको नथी जदो ये 100 वारो वेठो समझो था न हिते उम्र वधण सा कुराड़प दंद भजी वजन अखियुनि जी नज़र घटिजी वने लठ हथ में खणे पर जन्नत में सदाई जवानी सदाई हुस्न सदाई जमाल वरी जुम्मे जो ॾियारो आहे न जुम्मो पढ़ंदा आहियो जुम्मो केड़ा जुम्मे जो जेको टाइम हूंदो आहे न जन्नत में इन्हे वक्त जुम्मे वारे ॾींहं ते बाज़ार लॻंदी छाजी हुस्न जी बाज़ार हीअं बाज़ार लॻंदी हेॾो में फोटू रखिया हूंदा हेॾो में तस्वीरूं रखियूं हूंदियूं पोइ ॾिसंदो वञे जेका वणई उन ते आङुर रखंदो मोड़ो थी पवंदो बस समझ लगा हिते त जेको सांचे मां निकिते सो निकिते न जहिड़ो आहे तहिड़ो मरंदे ताकी तई अहिड़ो रहंदे न उते जन्नत में ईअं न हूंदो रोज़ हर जुमे ते नई सूरत जेॾी महिल ईंदो न मोटी गुरू ॾिसी चवंदियूं त तूं साॻियो ई को ॿियो ई चवंदी त आहियां मुंहिंजी घरवारी ओ मुंहिंजी हूर आहियां साॻियो पर मुंहिंजे रब मूंखे वरी नओं हुस्न ॾेई मोकिलियो या जन्नत बराबर ठाही आहे इहो बेहश तरफ़ जोड़े छॾियो आहे हबीब तोखे मोकिलियो त वञ वञी ॾहरकी वारनि खे कोटकी वारनि खे मीरपुर माथेले वारनि खे पंहिंजी सारी उम्मत खे मुंहिंजी दावत ॾे त जन्नत मूं रब ठाही आहे हलो जन्नत ॾे हलो जन्नत ॾे हलो सच्ची ॿुधायो ॾहरकी वारा तव्हांखे बि दावत मदीने वारे जी मिली आहे मिली आहे कोन मिली आहे ॻाल्हायो घटि था हे क़ुरान तुंहिंजे घर में रखियो आहे न तोखे दावत दोस्त ॾींदा आहिनि तोॾे शादी कार्ड मोकिलींदा आहिनि शादी कार्ड उन शादी कार्ड में लिखियल हूंदो आहे टाइम अब आप मुझे नूर चश्मा फलाने की शादी है फलाने टाइम ते भक्त थी दो फलाने टाइम ते निकाह थी दो दावत में मिलंदो है न उन में तिथ लिखियल हूंदी आहे टाइम लिखियल हूंदो आहे तोॾे जेको मदीने वारो साईं क़ुरान खणी आयो आहे न इहो दावत नामो आहे इहा दावत रब जी आहे खणी अचण वारो मुस्तफा करीम हलो जन्नत ॾे हलो बेहश्त ॾे बच्चो जहन्नम खां जहन्नम में रुगे बाहिया नाग आहिनि बलाऊं आहिनि विछूं आहिनि उते बाहि जा फड़कंदड़ अज़ाब आहिनि जेॾी महिल कंहिंखे बाहि में विझंदा न बाहि में जेॾी महिल पवंदो त उन जी हिकिड़ी होड़ जबल उहद जेॾी वॾी थींदी हे कन ऐं कुल्हे जे विच में 3 ॾींहंनि जेतिरे पंध जो फ़ासिलो हूंदो एॾो बदन वॾो थी वेंदो बाहि में पोइ उनखे उछलाईंदा बाहि में सड़ंदो पुट तओ आहे या जेॾी महिल बाहि घर में ॿरंदी आहे मानी पाणी थींदी आहे थोरो हथ खे सेक अचे जी केॾो इज़ाद थींदो ही जेका दुनिया जी बाहि आहे इन खां जहन्नम जी बाहि 700 भेरा वधीक साड़ी हीअं बाहि जहन्नम जी हिकिड़ी चिणग सम्झो था बाहि हीअं ॿरंदी आहे न ठका निकिरंदो आहे आवाज़ थींदो आहे पोइ नंढियूं नंढियूं चिणियूं हीअं दुखंदियूं मथे चिमकंदियूं मथे वेंदियूं इनखे
जेका चिमकंदो ज़रड़ो वेंदो आहे न इन खे चिणक सॾिबो आहे इहा हिकिड़ी चिणक जहन्नम जी बाहि जी जेकॾहिं धरती ते अचे त रूई ज़मीन ते हिकिड़ो बि जेरो न बची सघे न इंसान न जिन न देव न पखी न दरिंदो न चरिंदो जानदार को बि जेरो बची न सघे इन हिकिड़ी चिणक में एॾी तपश एॾी गरमाइश जेॾीमहिल दोज़ख जी बाहि में को बदबख्त पवंदो न ओ अचे बाहि साड़ींदी तपश गर्मी थींदी रड़ करे चवंदो पाणी 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 उन्हनि जे बदन खे जेॾीमहिल बाहि साड़ींदी उन मां टुशो निकिरंदो पीप निकिरंदो गंदो पाणी गलीज़ बदबूदार पाणी निकिरंदो उन खे बाहि में टहिकायो वेंदो उन खे सॾिबो आहे हमीमन व गस्साका रब फरमाईंदो जेॾीमहिल जहन्नमी रड़ करे चवंदो न बाहि सड़ी वियुसि उञ पाणी रब फरमाईंदो इहो वञो इहो जेको हमीम व गस्साका जो प्यालो ॾियोसि वो जल साड़ींदड़ पीप बरतंदड़ बदबूदार पीप उनखे ॾींदा जेॾीमहिल वात ते वो प्यालो रखंदो त मथियों चप सुजी मथे खां मथे थी हेठियों चप सुजी ऐं वञी पेरनि सां लॻंदुसि जेॾीमहिल पाणी जो ढुक अंदर विझंदो त उन जा चिचिर चेरा टुकड़ा टुकड़ा थी पुट दुनिया जो अज़ाब दुनिया जी तकलीफ़ जे माण्हू मरी वियो जान छुटी पर उते मरंदो न साह न निकिरंदो अज़ाब पियो भोगींदो पियो सड़ंदो पियो चलंदो पर अज़ाब न घटंदो जेॾीमहिल जहन्नम जी बाहि साड़ींदी पोइ वठी रड़ कंदो वठी दाह कंदो बचायो बचायो मूंखे हिन जहन्नम जी बाहि साड़े छॾियो जलाए छॾियो ओचितो मथो बादल ईंदो बादल ककर ईंदो सम्झंदो त को ककर दुनिया में ककर ईंदा आहिनि त ख़ुशी थींदी आहे त मींहुं वसंदो ककर ईंदा आहिनि त ख़ुशी थींदी आहे मींहुं वसंदो बारिश नाज़िल थींदी पर जेॾीमहिल मथो ककर ईंदो समझदो त को रहमत जे मींहुं वसंदो पर दोज़ख में रहमत किथे हूंदी जेॾीमहिल वो ककर मथो वसंदो उन मथां नाग पलाऊं ऐं बिच्छू वसंदा बिच्छू पुट हिकिड़ो बिच्छू दोज़ख जो जे उठ हूंदा आहिनि उठनि जहिड़ो वॾो हिकिड़ो बिच्छू हूंदो उठ जीअं हूंदो आहे उहे बिच्छू हूंदा नाग हूंदा पलाऊं हूंदियूं उन मथां वसंदा पोइ उहे उन जे वात खे वञी चको हणंदा उन जे वात खे नाग ॾकींदो उन जे वात खे ज़बान खे पकड़ींदो हाणे रड़ बि न करे सघंदो अॻियों रड़ पे कयईं न दाहूं पे कयईं न हाणे नाग उहो बिच्छू उन खे ॾकींदा ज़बान बंदि थी वेंदी अखियुनि मां ॻोढ़ा वहंदा रोंदो पियो चवंदो हाय अल्लाह मूंखे केरु बचाए ज़बान मथां आवाज़ निकिरी न सघंदो गूंगा गोढ़ा ॻाड़ींदो अखियुनि मां लुड़क हारींदो रोंदे 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 अखियुनि जो पाणी ख़तम थी वेंदो पोइ अखियुनि मां रत वहाईंदो मदीने वारे साईं फरमायो त हिकिड़ो मुजरिम हिकिड़ो ॾोहारी एतिरो रोए जो उन जे अखियुनि जे पाणी में सॼी दुनिया जूं ॿेड़ियूं छॾजनि त तरी पवनि एतिरो अखियुनि मां पाणी वहाईंदो पर एॾो रोण रब वटि क़बूल न पवंदो रब फरमाईंदो त रोई हम त दुनिया में रोई या मूंखे माफ़ी वठी आ त दुनिया में जे हिकिड़ो मच्छर जे मथे जेतिरो ॻोढ़ो तुंहिंजे अख मां निकिरे हा त मां तुंहिंजे दोज़ख जो पाणी बख़्शे छॾियां मदीने वारे साईं फरमायो त ऐनान ला तमस्सुहुम अन्नार बाखियूं आहिनि जन के दोज़ख जी बाहि न छुहंदी दोज़ख जी बाहि न साड़ींदी ॿिनि अखियुनि खे हिकिड़ी उहा अख जेका अल्लाह जे ख़ौफ़ में ॻोढ़ा ॻाड़ींदी आहे जेको अल्लाह जी बेनियाज़ी खां रोंदो आहे क़ब्र जे अज़ाब खां रोंदो आहे जहन्नम जी बाहि खां ख़ुदा जे ख़ौफ़ में रोंदो आहे उन तां दोज़ख जूं बाहियूं रब माफ़ करे छॾींदो हाणे रब जो
फरमाए ओ मुझा हबीब बतायन इल्लाह बिइज़्निही तो के हिन जेला मोकलो थमे त पंजे उम्मत के वही दावत दे त जन्नत दे बच्चो जहन्नम का बच्चो दोज़ख का हलो जन्नत दे मदीने वारो मीर असा के दोज़ख का बचाइण जन्नत दे पहुंचाइण पुडहर की वारा मदीने वारे जी दावत वणी या न वणी दावत कबूल थई या न थई मदीने वारे साईं फरमायो त मुंजो मिसाल इए आ पुट थोरो तवज्जो साईं फरमाए त मुंजो मिसाल इए आ जिए के शख्स बाह बारी जिन मर बाह जा फफड़ फड़की पिया तो मानू जोरी वञन पिया उन बाह में सड़न पिया वञन पिया बाह ने हिकड़ो शख्स वरी उनन के जेल में भाकुर पाए बाह का छक्के के बचाई सुभान अल्लाह साईं फरमायो त अल्लाह दोज़ख जी बाह पारिया मां मोहम्मद पंजे उम्मत के जेल में भाकुर पाए उनन के दोज़ख का बचाया तो बच्चो मुझा उम्मती दोज़ख जी बाह का बच्चो मां मोहम्मद ताके बचाए लगे आयो पुत्र अब्बो ये न बचाई दो अम्मा ये न बचाई दी मित्र मारवाड़ा ये न बचाई दा जे मदीने वारो मीर तोखे मुखे बचाए बदायन इल्लाह बिइज़्निही मुझा महबूब तू मुझे हुक्म सा मुझी दावत देण वारो बणजी आयो मुझी दावत दीन त हलो जन्नत दे बच्चो जहन्नम खा वसिराजन मुनीरा हबीब तोखे मु चिमकंदड़ रोशन सिच बनाए जिए रात कारी अंधारी उंदाही हुंदी आ पर सच्चो बरदो आ त जग रोशन थी वेंदो आ ओ मुंहिंजा नबी हिन जहान जी रोशनी तुंहिंजे मुखड़े से हिन जहान जी रोशनी सिराज मुनीरा चमकंदड़ चराग चमकंदड़ सिच बनाए करे तोखे मोकलियो थन त माण्हुनि जे दिलनि खे रोशन कर माण्हुनि जे कब्रुनि खे रोशन कर माण्हुनि जे घरनि खे रोशन कर मानव दे मुकद्दर के रोशन कर रोशनियुनि जो पैगाम खणी रोशनियुनि जो ज़ख़ीरो खणी मदीने वारो मीर असां दे आयो वो आखिरी आयत में रब फरमायो व बशिरिल मोमिनीन हबीब जेके मोमिन हैं उन्हनि खे खुशखबरी ॾे कंहिंखे जेके फरमान बरदार हैं चे मञण वारा हैं तुंहिंजो हुक्म मञंदा हैं तुंहिंजी सुन्नत ते हलंदा हैं तुंहिंजे शरीयत ते हलंदा हैं तुंहिंजे दीन ते हलंदा हैं मुस्तफा सुहिणा उन्हनि खे मुबारक ॾे छो त तूं बशीर आहीं खुशखबरी ॾींदड़ आहीं उन्हनि खे खुशखबरी ॾे कहिड़ी बिअन्न लहुम मिनल्लाह फज़लन कबीरा उन्हनि जे लाइ मोमिननि जे लाइ वॾा फज़ल वॾा इनाम वॾा इकराम नूर बठा है सुभान अल्लाह फरमा बरदारन जे लाए वॾा जन्नत जा इकराम ठया पिया आहिनि नाफरमाननि जे लाइ वॾियूं पाहियूं जहन्नम जूं जुड़ियूं पियूं आहिनि हबीब हाणे तुंहिंजी ड्यूटी आहे त फरमा बरदारन के नेकोकारन के खुशखबरी दे जन्नत जी रब जे नेमतुन जी रब जे रज़ामत जी नेमत जी फरमा बरदारन के खुशखबरी दे ऐं नाफरमानन के गुनाहगारन के बदकिरदारन बदअमालन के बेजार जहन्नम जी बाह अल्लाह पुट तव्हां ॻाल्हि समझी आयतुनि जो मफ़हूम तव्हां समझो क़ुरान में हुजूर जंहिंजो असां मीलाद था मल्हायूं न जंहिंजे अचण जी ख़ुशी था मल्हायूं उन्हनि जे अचण जो मक़सद कहिड़ो अल्लाह क़ुरान में बयान कयो मुझे मुस्तफा जी ज़ात दुनिया में आया न त खुशखबरियूं ॾींदड़ ऐं ड्रेजारींदड़ बणजी आया हाणे जेकॾहिं तूं चाहीं तो मदीने वारे जी खुशखबरी मिले खुशखबरी मिले या वरी दोज़ख की बदखबरी मिले केड़ा केड़ा खुशखबरी दा चाहिए
सची था चो ये मदीने वारो साईं पंजे ज़ाहिरी हयात तय्यबा में अबू बकर के फरमाई तू जन्नती है, हजरत उमर के फरमाई या उमर अंत बिल जन्नत, हजरत उस्मान गनी के फरमाई या उस्मान अंत बिल जन्नत, मौला अली के फरमाई तो या अली अंत बिल जन्नत, हसनैन करीमैन के खुशखबरी नहीं तो अल हसन वल हुसैन सय्यदा शबाब अहल जन्नत, हसन हुसैन जन्नत दे जवानन दा सरदार है। खुशखबरी मदीने वाले साईं फरमाओ जेके रात जे ऊताही में मस्जिद ने पंध कन था, मस्जिद ने फजर जेला सोमानी जेला मस्जिद ने विखूं था खणन, उन्हन के मां मुबारक तो न्या क़यामत में रब उन्हन के जन्नत दी दो नूर। साईं फरमांदा जेको मुते दुरूद पढ़े न घणो दुरूद पढ़े उनके खुशखबरी तो लिया क़यामत दे ॾियारे पंहिंजे हथन सां हौज़ कौसर पिया। सुभान अल्लाह जेको मुझे सुन्नत ते अमल करे न उनके खुशखबरी तो लिया क़यामत दे ॾियारे में जे जन्नत में मां मोहम्मद हुंदुस मुझे पाड़े में इहो हूंदो जेको मुझे सुन्नत ते अमल करे। ये सहाबा के खुशखबरी ॾिनो खुदा जो कसम अजब मदीने वारो हयातुन नबी अजब सुनो नबी अजब खुशखबरी ॾिए थी अजब मदीने वारो साईं छो त अल्लाह फरमायो त मुंहिंजा महबूब इन्ना अरसलनाका शाहिदन व मुबश्शिरा, महबूब तू शाहिद वाई ऐं तू खुशखबरी ॾींदड़ आहीं ऐं खुशखबरी रुगे अबू बकर उमर उस्मान या सहाबा किराम रिज़वानुल्लाह अलैहिम अजमईन रुगे उन्हनि जे लाइ खुशखबरी न हुई पर 10 वारनि जे लाइ अॼु बि मुस्तफा खुशखबरी।